Welcome to Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. नवाज शरीफ ॾे वापस अचे त पोइ इस्तीफ़ा जो ऑप्शन इस्तेमाल करणु घुर्जे। पीपल्स पार्टी जी CEC जे इजलास दौरान कुझु मेंबरनि राय ॾींदे चयो त नवाज शरीफ वापस अची लॉन्ग मार्च जो हिसो बणिजे। आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो जी सदारत में इजलास दौरान PDM जी तहरीक समेत मजमूई सियासी सूरत हाल ते मुशावरत। ज़रियनि मूजिबि कुझु मेंबरनि चयो त PP कंहिंजी बि डिक्टेशन ते नथी हली सघे। असां नई PNA नथा बणिजी सघूं। रुगो पीपल्स पार्टी मज़ाहिमती सियासत लाइ तैयार आहे। जमहूरी क़ुवतुनि खे ॾटे में न अचणु घुर्जे। ज़रियनि मूजिबि इजलास दौरान सेनेट ऐं नंढियुनि चूंडनि में हिसो वठण ते बि इतफ़ाक़ कयो वियो। अक्सर मेंबर्स तरफ़ां असेंबलीज़ तां इस्तीफ़ा ॾियण वारे मामले में तकड़ि न करण जी तजवीज़। गड़ी खुदाबख़्श वारे जलसे में मौलाना फज़लुर रहमान तरफ़ां शिरकत न करण ते ॻणती जो इज़हार। अपोजिशन जा जेके MNAs इस्तीफ़ाऊं ॾियनि स्पीकर बिना देर क़बूल करे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जूं वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान ॻाल्हियूं। इजलास बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो त PDM इतिहाद पाण टुटी वियो आहे। उहे छा हुकूमत खे किराईंदा? PDM इतिहाद कमज़ोर थी वियो आहे। केतिरनि पार्टियुनि में PDM ख़िलाफ़ तहरीक शुरू थी वई आहे। इस्तीफ़ाउनि ऐं भञरा वारनि ॻाल्हियुनि मां हवा निकिरी वई आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त कणिक जे मामले ते सिंध हुकूमत होड़ जो मुज़ाहिरो कयो ऐं सियासी फ़ाइदे लाइ कणिक रिलीज़ न कई। सिंध में कणिक महांगी थी ऐं कणिक जी फ़राहमी वारो अमल मुतासिर थियो। सेनेट में अक्सरियत मिलण बाद इमरान ख़ान अरिड़हीं तरमीम ख़त्म करे छॾींदो, सख़्त कानून बि आणींदो। वफ़ाक़ी गृह वज़ीर शेख रशीद चयो आहे त नवाज शरीफ वापसि ईंदो न ई हू PDM वारा इस्तीफ़ा ॾींदा। आसिफ ज़रदारी पता सीने सां लॻाए खेॾंदो आहे ऐं सुठो खेॾंदो आहे। इस्तीफ़ाउनि वारो मामिलो रोलड़े जो शिकार थी वियो आहे। पीपल्स पार्टी सेनेट चूंडनि में हिसो वठंदी त नून लीग बि वठंदी। नून लीग जे रुगो ॿिनि मेंबरनि जूं इस्तीफ़ाऊं आयूं त इन्हनि जूं रड़ियूं निकिरी वयूं। मौलाना फज़लुर रहमान लाइ सफ़े मातम विछाइजी वई आहे। मौलाना फज़लुर रहमान खां नाराज़ अगवान मौलाना मोहम्मद ख़ान शेरानी JUI पाकिस्तान खे JUI खां धार करण जो ऐलान करे छॾियो। मौलाना शेरानी चयो आहे त मौलाना फज़लुर रहमान JUI जे नाले सां पंहिंजो ग्रुप ठाहियो। असां कॾहिं बि संदसि ग्रुप जो हिसो न रहिया आहियूं। JUI जे दस्तूर मूजिबि पार्टी जो हिसो रहियासीं। हाणे असांजा मेंबर्स JUI जो हिसो न हूंदा। जमियत में ॾफेड़ ख़त्म करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदासीं ऐं समूरनि सियासी जमातनि सां राब्ता जारी रखंदासीं। JUI जे मरकज़ी मजलिस आमला खां JUI खे ख़त्म करे JUI पाकिस्तान जे नाले सां पार्टी जो नोटिफिकेशन जारी करण जी तजवीज़। वफ़ाक़ी काबीना जावेद गनी खे FBI जो मुस्तक़िल चेयरमैन मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नैब ऐं अमरीकी जांच इदारे FBI में मफ़ाहिमती यादाश्त जी बि मंज़ूरी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत में वफ़ाक़ी काबीना इजलास दौरान स्टेट लाइफ इंश्योरेंस जे चेयरमैन जी मुक़ररी ऐं इक़्तिसादी राब्ता कमेटी जे 24 दिसंबर वारे फ़ैसिले जी मंज़ूरी ॾिनी वई। काबीना कोरोना वायरस जे इलाज लाइ क़ाइमु आइसोलेशन इस्पताल लाइ 2,19,300 मिलियन जारी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी काबीना गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जी मंज़ूरी खां सवाइ आदमशुमारी जा नतीजा जारी करण जी मंज़ूरी ॾेई कानून जी भञकड़ी कई आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ख़त लिखी आदमशुमारी नतीजनि ते एतिराज़ वारे छॾिया। मुराद अली शाह चयो आहे त CCI में तइ थियो हो त 1 खां 5% आदमशुमारी थर्ड पार्टी खां कराई वेंदी। आदमशुमारी जो मामिलो CCI में इल्तिवा हेठि हुअण बावजूदि नतीजनि जी मंज़ूरी मुज़म्मत जो अमल आहे। जहिड़ी सूरत हाल आहे लॻे थो हिकु ॾींहुं ही शहर ग़र्क़ थी वेंदो। 1 करोड़ 40 लख माण्हू हलिया वेंदा। DG साहब अव्हां त मौलवी आहियो, हाणे फ़ातिहा ख़्वानी करे छॾियो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जा कराची में हददख़्तनि बाबति केस में रिमार्क्स। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे DG अदालत खे ॿुधायो त कराची में ग़ैर क़ानूनी कब्ज़नि ऐं ॾावतुनि जी जांच जारी आहे। जंहिं ते चीफ जस्टिस चयो त DG साहब तव्हां कुझु बि नथा करे सघो। हिते सरकारी मुलाज़िमनि जा मज़ा आहिनि। जेके कमु कंदा हुआ उहे मुल्क ई छॾे विया।
सुप्रीम कोर्ट कराची सर्कुलर रेलवे की जमीन तक कब्जा फौरी छॾाइण जो हुक्म ॾेई छॾियो। ऑपरेशन दौरान पुलिस ऐं रेंजर्स के मदद करण की हिदायत। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणी दौरान सेक्रेटरी रेलवेज़ चयो त ज़मीननि तक कब्जा छॾाइण ऐं केसीआर जा लंघ खाली कराइण वॾो मसइलो आहे। केसीआर लाइ अदालत की मदद घुर्जे, ॿी सूरत में आए ॾींहुं हादसा पेश ईंदा। चीफ जस्टिस गुलजार अहमद सेक्रेटरी रेलवेज़ के चयो त तव्हां गैर कानूनी अलॉटमेंट कई ऐं माण्हुनि खे विहारियो। रेलवे की ज़मीन रेलवे लाइ इस्तेमाल थी सघे थी। सुप्रीम कोर्ट केसीआर मंसूबो तय थियल मुदे ते शुरू करण जो हुक्म। डीजी रेलवेज़ का 1 महीने अंदर अॻुभराए रिपोर्ट तलब करे वरिती। बर्तानिया में साम्हूं आयल कोरोना जो नओं क़िस्म कराची में भी रिपोर्ट थियण की तस्दीक। सेहत खाते बर्तानिया का पहुतल 3 ॼणनि खे कोरोना की नई क़िस्म की तस्दीक करे छॾी। सिंध में कोरोना वायरस विघे वधीक 18 मरीज़नि दम ॾेई छॾियो। 1100 नवां केस रिपोर्ट थिया। गंबड़ की गिम्स सिटी अस्पताल के दिल वारे वार्ड में कोरोना जा 2 मरीज़ फौत। अस्पताल इंतजामिया वार्ड के 24 ॾींहनि लाइ बंद करे छॾियो। कराची के कुरंगी ज़िले की 5 यूसीस में अॼु खां 12 जनवरी ताईं स्मार्ट लॉकडाउन लागू। नैब पीआईए के अॻूणे चेयरमैन एजाज हारून अब्दुल गनी मजीद ऐं ॿियनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण की मंजूरी ॾेई छॾी। जवाबदारनि ते किडनी हिल पार्क जा प्लॉट्स गैर कानूनी तौर अलॉट करण जो इल्ज़ाम। नैब एग्जीक्यूटिव बोर्ड के इजलास दौरान फेडरल गवर्नमेंट एम्प्लॉइज हाउसिंग फाउंडेशन के ऑफिसर्स ख़िलाफ़ जांच की भी मंजूरी। नैब चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इकबाल चयो आहे त नैब पार्लियामेंट ऐं पार्लियामेंटेरियंस के एहतराम ते यकीन रखे थो। नैब के आइन ऐं कानून मूजिब कम करण खां रोके नथो सघिजे। इहो तासुर ग़लत है त नैब के करे वापारी बिरादरी परेशान है। नैब की तहवील में कैदी के फौत थियण वारियूं ख़बरूं भी बेबुनियाद करार। नैब खैबर पख्तूनख्वा जो पीडीएम सरबराह मौलाना फजलुर रहमान के असासन जा तफसील पेश करण लाइ ॿीहर फॉर्म फराहम करण जो फैसलो। नैब ज़रिए मौजूद मौलाना फजलुर रहमान के 21 ऐं 22 दिसंबर ते ख़त मोकिलियो वियो, पर संदसि मुलाज़िमनि फॉर्म वठण खां इनकार कंदे चयो त मौलाना फजलुर रहमान घर में मौजूद नाहे। कराची में हद दखलन खिलाफ केस में अदालती हुक्म ते वडो वजीर मुराद अली शाह सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में पेश। चीफ जस्टिस गुलजार अहमद तरफा रिपोर्ट पेश न थियण ते कावड़ जो इज़हार। वडे वजीर रिपोर्ट पेश करण लाइ 1 हफ़्ते की मोहलत घुरे वरिती। वडे वजीर चयो त काबीना की मंजूरी से तव्हांजे हुक्म ते अमल करायो आहे। चीफ जस्टिस गुलजार अहमद चयो त मुंहिंजो न अदालत जो हुक्म हो, रुगो एतिरो ॿुधायो त कराची की बेहतरी ऐं असुल सूरत में बहाली लाइ कहिड़ा कदम खयां अथव। सॼो शहर ॻोठ में तब्दील थी वियो आहे। न रस्ता आहिनि, न पानी, न पार कई, न ई को मैदान आहे। अदालती हुक्मनि ते अमल थींदे नज़र बि नथो अचे। अदालत वॾे वज़ीर मुराद अली शाह खे रिपोर्ट पेश करण लाइ 1 महीने की मोहलत ॾींदे सुभाणे ताईं किडनी हिल पार्क आॾो हददख़लियूं ख़त्म करण जो हुक्म ॾेई छॾियो। बिजली की मद में पाकिस्तान रेलवेज़ के अरबें रुपयनि जो चूनो लगाइण जो इंकशाफ। रेलवेज़ वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म स्वाती वज़ीर आज़म आॾो रिपोर्ट पेश करे छॾी। वज़ीर आज़म तरफ़ां रेलवेज़ खाते की कारकर्दगी ते कावड़ जो इज़हार। रिपोर्ट में इंकशाफ किया वियो आहे त रेलवे कॉलोनीज़ में मीटर न हुजण सबब सालियानो 2.5 अरब रुपयनि जो नुक़सान थियो। रेलवे मुलाज़िम सालन खां बिना मीटर जे बिजली इस्तेमाल कंदा रहिया ऐं माली बार रेलवे खाते मथां पियो। नुक़सान में वॉबडा ऐं रेलवेज़ अख्तियारनि जी मिली भगत हुई। वज़ीर आज़म इमरान खान कावड़ ज़ाहिर कंदे 4 हफ़्तनि अंदर मीटर लॻाइण जी हिदायत करे छॾी। बहरिया टाउन के मुकम्मल तौर नओं शहर बणाए छॾियो। छा तव्हां बहरिया टाउन ॾिठो आहे? सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में गैर कानूनी कब्ज़नि वारे केस में ॿुधणी दौरान सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के डीजी खां पुछाणो। चीफ जस्टिस गुलजार अहमद डीजी SBCA सां मुखातिब थींदे चयो त तव्हां खां बहरिया टाउन में केतिरनि घरनि की इजाज़त वरिती वई हुई। हाणे त बहरिया टाउन सां गॾु DHA सिटी भी ठही रहियो आहे। बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी सां गॾु सॼी माफ़िया मिलियल आहे। फलाही प्लॉट्स ते अदावतनि खे केर बि रोकण वारो नाहे। डीजी SBCA चयो त हाणे फलाही प्लॉटनि ते गैर कानूनी अदावत की इजाज़त न पिया ॾियूं। संदसि बयान ते अदालती कमरे में ट्रहकड़ा मची विया। चीफ जस्टिस गुलजार अहमद डीजी SBCA खे चयो त तव्हां ॾाढा मासूम आहियो। सुप्रीम कोर्ट सेनेट चूंडनि में ओपन बैलेट वोटिंग बाबत सदारती रेफरेंस ॿुधणी लाइ मुक़ररु करे छॾियो। चीफ जस्टिस गुलजार अहमद की सरबराही में 5 रुकनी बेंच 4 जनवरी ते ॿुधणी कंदी।
सदर आरिफ अलवी जी मंजूरी से वफाकी हुकूमत सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दाख़िल किया। रेफरेंस में सेनेट चूंडनि दौरान ओपनिंग वोटिंग बाबत सुप्रीम कोर्ट का राय घुरी वही हुई। सरकारी ज़मीन तव्हांजे हथनि मां निकिरी वई, तव्हांखे ख़बर ई नाहे त प्रॉपर्टी रजिस्ट्रार जा 20 ॿिया रजिस्टर्ड थी विया। 20 कमिश्नर ऑफिसिस हली रहियूं आहिनि। चीफ सेक्रेटरी साहब वज़ाहत करियो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में हद दख़लनि वारे केस ॿुधणी दौरान चीफ सेक्रेटरी सिंध खां पुछाणो। चीफ सेक्रेटरी मुमताज़ अली शाह इस्तदा कई त असांखे कुझु वक़्तु ॾियो। चीफ जस्टिस चयो त टाइम वरितो पियो वञे। 21 ग्रेड जे ऑफिसर में का बि सलाहियत ई नाहे। तव्हां असांखां नथा ॾिजो, ॿियनि खां ॾिजो था त मतां का ग़लती न थिए। ख़ौफ़ अथो त 1 मिंट में बदिली थी वेंदी। हैदराबाद में जिनसी हिरासमेंट जो शिकार नारी दुआ ते मुबैना तेज़ाब हमलो। मुतासिर नारी दुआ पुलिस के बयान ॾिनो आहे त अणॼातल जवाबदार मथसि तेज़ाब फिटो करे फरार थी विया। ख़ुशकिस्मती सां रुगो हथ मुतासिर थिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त मामलो ड्रामो लॻी रहियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। शहर में मुझे जबरदस्ती बाहर मजाले मुझे दसे की रही है मला सिद्दीक मला बाटो किताब इंसाफ न दे मुझे डैडी रुलायो सर मुझे रही सुनवाई भी मिलना मोट गरीब या मोट पैसा को दे है चिताड़े और दे उधर मुझे चल के को गरीब या ना हमारे पार यार पार जिस पता इंसाफ रहते हैं ना हमारे पार यार पार बदीन में ज़्यादती जी मुबैना कोशिश खिलाफ औरत जो SSP ऑफिस सालो एहतजाज। औरत दाहियों त जवाबदार ज़्यादती जी कोशिश कई। 10 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो। इंसाफ न मिलियो त पाण सां ईंदुसि। घोटकी सिविल अस्पताल में मरीज़ खणी ईंदड़ रक्षा ड्राइवर ते पुलिस एहलकारनि जो तशद्दुद। टाइम न्यूज़ वीडियो हथ करे वरिती। वीडियो में ॾिसी सघिजे थो त ड्यूटी ते मौजूद पुलिस एहलकार रक्षा ड्राइवर खे तशद्दुद जो निशानो बणाए रहिया आहिनि। कराची जी कश्मीर कॉलोनी में घर के ॿाहि लॻी वई। 2 मासूम भेणियूं ऐं 1 भाउ सड़ी फौत। घर धणी ज़ाल ऐं मासूम धीउ सूदो ज़ख़्मी। सड़ी फौत थियल ॿारनि में 6 सालनि जो हमज़ा फयाज़, 5 वरनि जी सानिया ऐं 1 साल जी अमीमा शामिल। पुलिस जो चवणु आहे त बाहि इमारत जी ॿी माड़ ते लॻी। मुतासिर कुटुंब ग्राउंड फ्लोर ते रहंदो हो। सूबाई वज़ीर सईद गनी बाहि वारे वाक़े जो जाइज़ो वठण बैदि चयो त फायर ब्रिगेड गाॾियूं देर सां पहुतियूं। वाक़े वक़्तु मुतासिर कुटुंब नेरन करे रहियो हो। ज़रात बचायो सिंध बचायो कमेटी जे सॾ ते टमाटो ऐं बसर परॾेह मां घुराइण ख़िलाफ़ हैदराबाद में बुख हड़ताल शुरू। आबादगार हारी ऐं सान्यामंद कैंप में पहुची विया। ईरान मां टमाटे जी इंपोर्ट ते फौरी तौर पाबंदी जो मुतालबो। अॻवाननि चयो आहे त परॾेह मां टमाटो घुराइण सां आबादगारनि खे लखें रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। सकरन वेझो नाफ़रमान पुट पंहिंजी पीरसनि माउ खे कुहाड़ियूं हणी क़त्ल करे छॾियो। ॻोठ सांकीरियो में वाक़ियो पेश आयो। जवाबदार एजाज़ मंगणहार पंहिंजी अमड़ साहिब ख़ातून खे क़त्ल कयो। वाक़े बाद पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। तंगवाणी वेझो जवाबदार कारां इल्ज़ाम हेठि मुबैना तौर पंहिंजी ज़ाल जीअंदल ख़ातून खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। हैदराबाद जी सिंध म्यूज़ियम में सालियाने अयास मेले जूं ॿिए ॾींहुं वारियूं तक़रीबूं जारी। अॼु अदबी वेहक में सिंध जे महान कवि शेख अयास जी शाइरी ते बहस कयो वेंदो। अयास मेले में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते सेशन्स रिथियल। ऐं पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ टेस्ट मैच में ॾुखियाईनि जो शिकार। चौथे ॾींहं जी रांदि जी पुॼाणी ते ॿी इनिंग में 3 विकेट्स जे नुक़सान ते 71 रन्स ठाहियूं। पाकिस्तान खे आख़िरी ॾींहुं मैच खटण लाइ 302 रन्स घुर्बल।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़